मुल्क में नई हुकूमत ठहण खां अॻु अवाम ते पेट्रोल बम किरण जूं तैयारियूं। अॼु खां ईंदड़ 15 ॾींहनि जे लाइ पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो इम्कान आहे। डीज़ल ₹7.5 ऐं पेट्रोल ₹1.86 फ़ी लीटर वाध जो इम्कान। लाइट डीज़ल ₹2.82 ऐं गासलेट जी क़ीमत में ₹1.07 फ़ी लीटर इज़ाफ़ो थी सघे थो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थी रहियो आहे। वफ़ाक़ी काबीना मुल्क में अमन अमान ऐं मुआशी सूरतहाल जो जाइज़ो वठंदी। गैस जी क़ीमतुनि में इज़ाफ़े जी एसीसी फ़ैसिले जी मंज़ूरी जो बि इम्कान। हुकूमत ठाहिण लाइ मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जी कमेटी जो ॿियो इजलास थी रहियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में मरकज़ी हुकूमत में उहिदनि जी विरासत जो फार्मूला तइ कयो वेंदो। कमेटी जल्द हुकूमत ठाहिण लाइ अमल मुकमल कंदी। तजवीज़ूं क़ाइदनि खे पेश कयूं वेंदियूं। कमेटी जी सिफ़ारिशुनि जी रोशनी में ॿिन्ही पार्टियुनि जी क़यादत क़तई फ़ैसिलो कंदी। आज़ाद कश्मीर इलेक्शन कमीशन अली अमीन कंडापुर जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। डिप्टी कमिश्नर डेरा इस्माइल ख़ान खे ख़ैबर पख्तूनख्वा जे नामज़द वॾे वज़ीर जी गिरफ़्तारी लाइ ख़त जारी। अली अमीन कंडापुर खे 28 फ़रवरी ताईं गिरफ़्तार करे पेश करण जी हिदायत। पोबावड़े, कोहाट ऐं खोशाब जे कुझु पोलिंग स्टेशन ते ॿीहर पोलिंग। NA 88 खोशाब जे 26 पोलिंग स्टेशन ते ॿीहर वोटिंग जो अमल जारी। PK 90 कोहाट जे 8 ऐं PS 18 उबावड़े जे 2 पोलिंग स्टेशन ते ॿीहर पोलिंग। वोटिंग जो अमल बिना के वक़्फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। अमरीका हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान खां चूंडुनि ते लॻल इल्ज़ामनि जी जांच जो मुतालबो करे छॾियो। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर जो चवणु आहे त पाकिस्तानी न पर सॼी दुनिया में किथे बि अहिड़नि इल्ज़ामनि जी जांच थियणु घुरिजे। नई हुकूमत ठहण खां पोइ उन सां गॾु कमु करण जा मुंतज़िर आहिनि। गॾियल हुकूमत पाकिस्तान जो अंदरूनी मामिलो आहे। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि मां गैर क़ानूनी तौर तरसल अफ़गान शहरियुनि जी वतन वापसी जो सिलसिलो जारी। औरतुनि ऐं ॿारनि समेत वधीक 2505 गैर क़ानूनी तौर तरसल अफ़गान शहरी पंहिंजे मुल्क मुंतक़िल। हिन वक़्त ताईं मजमूई तौर 4,89,464 अफ़गान शहरी पंहिंजे मुल्क वञी चुका आहिनि। इसराइली फ़ौजी ॾखण गज़ा ऐं रफ़ा में बमबारी जारी। शहीद फ़लस्तीनियुनि जो अंगु 28,500 खां वधी वियो। ॾखण लबनान में इसराइली फ़ौज जे हवाई जे हमले में हिकु औरत ऐं 2 ॿारनि समेत 7 ॼणा शहीद थी विया। फ्रांसीसी सदर इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू सां टेलीफोनिक राब्तो। रफ़ा ऑपरेशन बंदि करण जो मुतालबो। संदसि चवणु आहे त इहो आलमी इंसानी हक़नि जी भञकड़ी ऐं इलाइक़ाई छिताण जो सबबु बणिजंदो। इसराइली वज़ीर आज़म जो चवणु हो त हमास तरफ़ां जंगबंदी बाबति का बि तजवीज़ नाहे मिली। हमास जा बेमक़सद मुतालबा क़बूल न कंदा। हिज़्बुल्लाह जो इसराइली फ़ौजी अॾे ते राकेट हमिलो। हिकु इसराइली औरत मारिजी वई, केतिराई ज़ख़्मी। जमाल शाह में नींगर अली रज़ा हाजाणो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज। प्राइमरी स्कूल मोहम्मद साले ख़ासकरी जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि जो चवणु आहे त नींगर जे क़त्ल में मुलविस वारदारनि खे गिरफ़्तार करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे।